مسلمانوں صرف قرآن کی ॿुधायो त आदम ऐं पंजनि जा नाला वरिता आदम जा वरिता आहिनि जे पंजनि जा नाला वरिता आहिनि त अॼु अलाह तोखे ॿुधायो त तुंहिंजो बाबो पंजनी हाणे जे आदम जो हक़ीक़ी औलाद आहीं हाणे जे आदम जो हक़ीक़ी औलाद आहीं त तूं बि पंजनि सां मोहबत कर या कंहिं ॿिए जो औलाद आहीं ॿुधे जो वरी तुंहिंजो नालो वठ नारा हैदरी तुंहिंजो बाबो त पंजनी है तुंहिंजो बाबो त पंजनी है ख़बर थी त तुंहिंजो नालो आहे किथे ख़बर थी त तुंहिंजो नालो आहे किथे आदम हिन ॿ हिकु आदम अवल ॿियो आदम सन जनाब नूह आदम सन मुसलमान खां पुछे आहिनि किथे ॿई अलीअ सां गॾु नजफ में ॿई अलीअ सां गॾु नजफ में ॿई अलीअ सां गॾु अरे ॿई तोखे ॿुधाइनि था त जे असांजो हक़ीक़ी औलाद आहीं त असां मरण खां पोइ बि अलीअ खे न छॾियो नारा हैदरी बाबा ख़बर आहे त न भई हला क़ुर ॾे भई हला क़ुर ॾे ही लफ़्ज़ आहिनि क़ुर जा ही लफ़्ज़ आहिनि क़ुर जा ही लफ़्ज़ आहिनि क़ुर जा जिते जिते मुंहिंजी आवाज़ हुजे तूं सही मां त अॼु त कुझु उर्दू में कहना चाहता हूँ आज कल तो जो हमारे शिया मुल्ला है हम भी अली जैसे हम भी अली जैसे अरे पहले तुमने अपना चेहरा देखा है आइए चलता हूँ कुरान की तरफ जहां जहां मेरी आवाज आ रही ये अल्फाज है सूरत मोहम्मद आयत नंबर पहली अल्लज़ीन कफरू वे काफिर थी वे काफिर थी माना पहिरीं मुसलमान हुआ वो काफिर थी वे काफिर थी छो वसद्दूअन सबील उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे सबील खां रोकियो उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे सबील खां रोकियो उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे सबील खां रोकियो अज़ल आमालहम पोइ मूं अल्लाह उन्हनि जे तमाम अमालनि खे राहगार बणाए छॾियो नमाज़ पढ़ंदा ख़तम रोज़ा रखंदा ख़तम हज कंदा ख़तम छो माण्हुनि खे मुंहिंजे सबील खां रोकींदा माण्हुनि खे मुंहिंजे सबील खां रोकींदा सबील आहे छा मां हदीस खां वरी क़ुर ॾिठो हलां जल्दी जल्दी ॻाल्हि आहे त मां जल्दी दे पए तकलीफ़ ख़तमु कयां ही सबील आहे छा ही लफ़्ज़ आहिनि क़ुर जा सूरत फुरक़ान जा चार आयत थो पढ़ां यौम यअज़ु ज़ालिम ला यदे यक़ूल या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूल सबीला क़यामत जे ॾे हिकिड़ो ज़ालिम हूंदो पंहिंजा हथ पियो खाईंदो ऐं चवंदो काश मां रसूल सां गॾु सबील खे वञा क़यामत जे ॾे हिकिड़ो ज़ालिम हूंदो जेको पंहिंजा हथ पियो खाईंदो चवंदो काश मां रसूल सां गॾु सबील खे बि मञा तंहिंजी माना ला इलाहा इल्लल्लाह बि चयईं पई मुहम्मद रसूल बि चयईं पई पर सबील खे नथी मञे क़यामत ते हिकिड़ो ज़ालिम हूंदो पंहिंजा हथ पियो खाईंदो ऐं चवंदो काश मां रसूल सां गॾु सबील खे मञा या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलान ख़लीला ऐं उहो ज़ालिम चवंदो हाय मुंहिंजी क़िस्मत इन्हे निफादे खे दोस्त न बनाया इन्हें निभागे खे मां दोस्त न बनाया हाँ त अॼु मुंहिंजी अहिड़ी हालत में थियां अल्लाह नालो न वरितो जॾहिं ख़ुदा जो नालो न वरितो त मां नालो छा ॾियो वेठां आवाज़ या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलान ख़लीला ऐं उहो ज़ालिम चवंदो हाय मुंहिंजी क़िस्मत इन्हे निभागे खे दोस्त न बनाया हाँ त अॼु मुंहिंजी अहिड़ी हालत न थिए हाणे लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बाद जान जॾहिं ज़िक्र मूं वटि आयो त उन्हें मूंखे हिन ज़िक्र खां गुमराह कयो जॾहिं ज़िक्र मूं वटि आयो त उन्हें मूंखे हिन ज़िक्र खां गुमराह कयो वकान शैतान ही त शैतान बि थो वकान
شیطان ہی تو شیطان تو کیوں چھو وکان شیطان للانسان خذولا ہی شیطان چھو للانسان خذولا ہی شیطان کی عادت ہے تو مصیبت میں دوست کے چھڑے بھجیں کہڑے مجھے جملو کھادو تھو کتھاں کتھاں آیا ہے وکان شیطان انسان خذولا اللہ جو عذاب شیطان کی عادت ہے تو مصیبت میں دوست کے چھڑے ویندو ارے جو کو عام مصیبت میں دوست کے چھڑے وہ تو شیطان تو جے کو ہر جنگ مارو سو کے چھڑے بھجی ونے وہ خدا جانے اللہ کیا ہوندا نعرہ حیدری بابا میں نے کہا تو متا سکل ہے ٹھیک ہو سکے متا کہ دلیل گورے ماں تو دلیل دیا بھائی آدم ہو پنتنی کے شیطان سے دونوں کہو پنجتنی کے شیطان سے دونوں کہو ارے جے کو پنجتنی کے سجو نہ کرے وہ شیطان جے کو پنجتنی سے دشمنی رکھے وہ شیطان تو جے کو پنجتن سے دشمنی رکھے وہ چھا ہوں دو نعرہ حیدری وکان شیطان انسان خذولا ہاں شیطان کی عادت ہے تو مصیبت میں دوست کے چھڈے لیندو ہاں یہ یا وقال رسول ان وقت رسول چندو وقال رسول یا رب ان قوم اتخذوا هذا القرآن مهجورا ان وقت رسول چندو اے مجھا پروردگار مجھے امت علامت میں یا لا مجھے امت حاضل قرآن مجورا ہن قرآن حاضل قرآن مجورا پتو پوے چھو تو وہ قرآن رسول دے قیامت میں بھرسائیں قیامت میں رسول چلو وقال رسول یا رب ان قوم اتخذوا هذا القرآن مهجورا قیامت میں رسول پروردگار مجھے امت تجھے ہن قرآن کے بے احمد سمجھی چھڑے مسلمانوں صورت قرآن رکھو یہ ظالم کہہ رہا یہ دوست کہہ رہا یہ قرآن کہہ رہا یہ ذکر کہہ رہا سبھی متفق آؤ ماں خطبہ بیان چھوڑو سبھی کی مرضیات میں خطبہ بیان ہی مجھے مولا علی جو خطبہ کافی میں یہ رہتے ہیں مولا علی خابش و کوفر جب مرتے مولا علی کے چار آج پلا نازل کرو یہ ذکر کہہ رہا یہ سبیل کہہ رہا عجیب جملہ مجھے بولا ہے لا ذکرتها لا عظم بہل ارتفاع مجھے مولا علی جو آواز سوالی اللہ مو علی کے ایتری فضیلت ہوتا کرن جن جی کا بھد کن لکھ ماں کا مگل ہے یہ بابا نہ سجی رات میں ٹھونڈ یہ سائیں موری دل ہاں